नाज़रीन, हैदराबाद पीपल्स पार्टी यूथ विंग पानी जी खोट खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कियो वियो छो तो इन्हनि पुछूं। ॾिसो, अॼु पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले हैदराबाद तरफ़ां पानी जी शॉर्टेज वफ़ाक़ी हुकूमत ख़िलाफ़ हिते मुज़ाहिरो कयो पियो वञे, जंहिंमें पीपल्स यूथ ऑर्गेनाइज़ेशन ज़िले हैदराबाद जा सभई दोस्त हिते गॾु थिया आहियूं। असां सभई मुज़ाहिरे में इहो बावर कराइणु चाहियूं था वफ़ाक़ी हुकूमत खे त जेको तव्हां सिंध जो पाणी बंदि कयो आहे उहो जल्द अज़ जल्द खोलियो। सिंध जा माण्हू तमामु परेशान आहिनि। हिते असांजा न सिर्फ़ु फसल न पिया थियनि पर माण्हू पीअण जे पाणी लाइ तमामु घणो परेशान आहिनि। साईं, पाणी जो बंदि ईअं आहे त इहे हर साल बंदि कंदा आहिनि। उहो मथियां जेके असांजा सूबा आहिनि, असांजो जेको वॾो भाउ पंजाब आहे या हुननि जी जेका खपत आहे पहिरियां उहा पूरी कंदा आहिनि। उन खां पोइ जेको पाणी बचंदो आहे उहो सिंध खे ॾियनि था। हिन वारे जेको बचियल पाणी आहे उहो बि सिंध खे नथा ॾियनि। सो इन करे असां सभई मुज़ाहिरो पिया कयूं ऐं इनशा अल्लाह ताला असांजे मुज़ाहिरे खां पोइ वफ़ाक़ी हुकूमत जूं अखियूं खुलणु घुरिजनि। जे अखियूं न खुलियूं त असां इस्लामाबाद ताईं मार्च कंदासूं, असां धरणा हणंदासूं, जीअं सिंध जो बका जो मसइलो आहे पाणी ऐं उनखे हू रोकीनि। असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे त सिंध खे पाणी ॾियो। जे सिंध खे पाणी न ॾींदो त सिंध जो माण्हू जेको हींअर पीसफुल प्रोटेस्ट करे थो सुभाणे उहो वायलेंट बि थी सघे थो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु पाकिस्तान पीपल्स पार्टी जी तरफ़ां हिते कॉर्नल हैदराबाद डिस्ट्रिक्ट में प्रोटेस्ट जे हवाले सां ऐं उहो प्रोटेस्ट इन लाइ रखियो वियो त जेको इर्सा जेको वाटर डिस्ट्रीब्यूशन आहे मुख़्तलिफ़ प्रोविंसिस में उन में जेको आहे सो हिकिड़ो इंसाफ़ नथी करे, जस्टिस नथी करे। उन सां असां सिंधियुनि जो आवाज़ थी जेको आहे सो अॼु प्रोटेस्ट इहो कंदासीं त जेको वाटर शॉर्टेज आहे, सिंध जूं ज़मीनूं ख़ाली थियनि थियूं, बंजर थियनि थियूं, समुंड आहे उहो डेल्टा खे पाणी नथो मिले, असांजी ज़मीनुनि खे काफ़ी नुक़सानु थिए थो। त जीअं वाटर शॉर्टेज खे असां उहो इर्सा आहे या वफ़ाक़ी हुकूमत आहे जेकी PTI जी उहा जेको आहे हिनखे एड्रेस कनि सही तरीक़े। इन लाइ असांजो इहो डिमांड आहे त जेको आहे सो कैनालनि खे सही डिस्ट्रीब्यूशन कई वञे त जीअं सिंध में पाणी अची सघे। ही सिंध सूबे में 40 लख ज़मीन जी आबादी कंहिं दौर में थींदी हुई। पंजाब जी ज़्यादतियुनि जे करे अॼु असांजा सिंध जो 10 लख ज़मीन आबादी ते वञी पहुती आहे। 75% असांजूं ज़मीनूं गैर आबाद थींदियूं थियूं वञनि। सिंध खे पाणी पूरो कयो ॾिनो वञे। फेडरेशन सिंध सां इहो सलूक असां कॾहिं ज़िंदगी न को बर्दाश्त कयो आहे न को कंदासीं। नाज़रीन, हिन जा तव्हां वीचार ॿुधायो त ही चाहिनि था त सिंध में फ़ौरन पाणी बहाल कयो वञे। कैमरामैन टीम सां गॾु ॾिसंदा रहो महबूब न्यूज़ नेटवर्क। MNN TV News।